कंडियारो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं सीपको मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियुनि ऐं वावडा जी निजकारी ख़िलाफ़ पाकिस्तान वावडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन जे सॾ ते सीपको सब डिवीज़न कंडियारो जे मुलाज़िमनि पारां ऑफिस जी तालाबंदी करे ऑफिस खां रैली कढी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन वावडा जे निजकारी नामंज़ूर, सीपको मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं नामंज़ूर, मुल्क में महांगाई नामंज़ूर जा उब ॾाड़ींदड़ नारा हणी रहिया। इन मौके ते मोहम्मद इसाक मंगरियो, ज़ाहिद मैसर, वली मोहम्मद भागत, रियाज़ हसबाणी, जावेद, ख़ालिद ॾहराज, शहबाज जोखियो ऐं ॿिनि जो चवणु हो त सीपको मुलाज़िमनि सां ॾींहों ॾींहुं नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। मुलाज़िमनि जूं पगारूं न पियूं वधायूं वञनि, वावडा खे खंगाइण जूं कोशिशूं करे मुलाज़िमनि खे परेशान कयो पियो वञे। हिननि जो चवणु हो त मुल्क में महांगाई चोट चढ़ी वई आहे, जंहिं करे आम माण्हुनि सां गॾु सरकारी मुलाज़िमनि खे बि तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त वावडा जे खंगाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी महांगाई ते ज़ाब्तो आणे सीपको मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।